रमू दे ले करे मरियो ने बागो रमू ओ रमू जी बाबा साईं जी कथिया ने बागा ज़ाहिरी कोने जने ॾिस तूं गुम लॻो पियो आहे बाबा साईं माल जो पियो कयां इहो ॾे त ख़बर माल जी हिफ़ाज़त करे तो उनखे गाह टाइम ते ॾे थो या खीर सॼो पी पाण ऐं पौधो थी पियो आहे ने बागा न बाबा साईं न असल कुंडी में हिफ़ाज़त कयांसि थो खीर जा 5 किलो बि पियां थो ऐं ॿी ॻाल्हि ॿुध बाबा साईं ॻोठ वारो स्कूल मंज़ूर पियो थिए अड़े कंहिंमें एतिरी ज़रूरत आहे जो स्कूल खोलींदो बाबा साईं मास्तर नओं आयो आहे असुल गोड़ पियो करे चए पियो त मां स्कूल हर हाल में खोलींदुमि वधीक बाबा तव्हांजी मर्ज़ी असांजे अॿनि ॾाॾनि खां वठी इहो स्कूल बंदि लॻो पियो आहे माल तो बीठो चरे उते हाणे वरी नओं मास्तर ईंदो अची स्कूल खोलींदो अलाए केतिरा मास्तर आया अलाए केतिरा मास्तर मरी विया हींअर नओं ईंदो त वरी स्कूल खोलींदो त ॾिसंदासीं हिनखे रमूं बाबा साईं आयो त आहे हाणे ॼाण हिते पहुतो ॾिसूं त पोइ बाबा साईं माल जो छा थींदो त मुंहिंजे हिते पहुतो न त मां बि मथे में धूड़ विझाईंदोमांसि मास्तर एतिरो मोतबर असांजो माल गॾी करे स्कूल में ॿार पढ़ाईंदो बाबा साईं मास्तर अची वियो अस्सलाम वालेकुम वडेरा कमाल खान वालेकुम सलाम त तूं वरी नओं मास्तर अची वञे ॻोठ में हाँ वडेरा कमाल खान मां ई मास्तर आहियां ऐं अॼु मुंहिंजो पहिरों ॾींहुं आहे हिन ॻोठ में ऐं मां हाणे ई ताज़ो हिन ॻोठ जो स्कूल विज़िट करे आयो आहियां पर वडेरा मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त हिन सॼे स्कूल में सॼो माल ॿधो पियो आहे ऐं अंदरि क्लास रूमनि में सॼो तव्हांजो अन्न पियो आहे सो इन हाल ते बाबा ॿार कीअं पढ़ंदा ऐं मां ॿारनि जे वालिदिन सां बि मीटिंग करे आयो आहियां उहे बि सभु राज़ी आहिनि पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ सो महिरबानी करे पंहिंजो माल कढायो त मां सुभाणे खां ॿारनि खे पढ़ाइणु शुरू कयां अच्छा त तूं मास्तर आहीं हिन ॻोठ में वरी अॼु तूं आयो आहीं अरे तुंहिंजे अलाए केतिरा मास्तर आया अलाए केतिरा विया तूं अची रही ॿार पढ़ाईंदे हिन स्कूल में वॾी तालीम हासिल कंदा इंजीनियर वञी थींदा ॾिसे थो न कमदार बाबा साईं घणो मथो थो हणे पाणा बेधक जहिड़ो वरी चए थो त मां उस्ताद थी आयो आहे अफ़सोस आहे मूंखे बाबा साईं इजाज़त ॾियोसि त वठांसि सोटियुनि सां न आयो आहे उस्ताद माल मुंहिंजो पहुचारींदो ख़्यालु केरु कंदो माल कढूं पंहिंजो ऐं मूंखे हिन ॻोठ जे माण्हुनि ॿुधायो आहे त हीउ स्कूल कई सालनि खां वठी बंदि आहे त इन हाल ते हिन ॻोठ जा ॿार कीअं पढ़ंदा बाबा अरे असांजो माल काॾे वेंदो असां अन्न किथे रखंदासीं पंहिंजो तूं अची ॿार पढ़ाईंदे आख़िर इहे तव्हांजे ॻोठ जा ॿार आहिनि तालीम इंसान जी टीं अखि आहे ऐं ॿारनि जो तालीम हासिल करणु बुनियादी हक़ आहे ख़ुदा उन्हनि खां इहो हक़ न खसो अड़े न पढ़ाईंदुमि ॿार स्कूल में न खोलींदुसि स्कूल ऐं न खणींदुमि सामान स्कूल खां तूं थोरी ॿार पढ़ाईंदे छा अची हा सुठो हिन में थी त पंहिंजी पघार खण मां ॼाणा त मुंहिंजो कमु ॼाणे बाक़ी ज़बरदस्ती जे कंदे न अहिड़ी तादी कंदो साईं कमदार खे चई मथे में धूड़ विझाईंदो साईं वॾेरा माना तव्हां न मुड़ंदो ईअं ऐं तव्हांजे लहजे में लॻे थो तव्हां वई बदमस्त आहियो हाणे मां ईअं कंदुसि मां हिकु मेरिट ते भर्ती थियल उस्ताद आहियां मां कॾहिं बि ख़ामोश न वेंदुसि नाजाइज़ जे ख़िलाफ़ु मां वञी अॼु सेक्रेटरी साहब खे हिन ॻोठ जी ऐं ख़ासि करे तव्हांजी शिकायत थो कयां बसि खणो बक करे वई अरे कमदार हिन मास्तर खे वठी हिन ॻोठ मां हिनखे निकाली दे अगरि ॿीहर नज़र अची वियो न त तोसां गॾु हिनखे बि धूड़ मथे में विझी त ॿिन्हिनि खे बेस्तो कंदुमि कढीसि हा पोता छा कंदो मारींदो न मूंखे अरे मारे छॾियो वॾो आयो ॿार पढ़ाईंदो स्कूल में असां मरी विया आहियूं चाचा दुर्मोहम्मद ओ चाचा दुर्मोहम्मद बी बाबा बी अरे बाबा भड्डो आयो ख़ैर त आहे चाचा दुर्मोहम्मद ओ तुंहिंजो पुटु न आहे मास्तर हा उन खे वॾेरे कमाल खान पंहिंजे ॻोठ में क़ैद करे छॾियो आहे हा भाई अच तुम्हारा पुट मास्टर चए पियो त ॻोठ जो स्कूल खोलाईंदुसि हा बाबा वॾेरे चाहे नथो त स्कूल खुले असां ॻोठाणो काॾे वञूं असां त फाथा वञूं वॾेरे मां या अल्लाह
हे ज़ुल्म ॾिसो, मुंहिंजो पुटु तालीम हासिल कयईं, पढ़ियो आहे, मेरिट ते नौकरी मिलियो अथसि। अदा मां हाणे वञा थो, दुआ कर अलाह मुंहिंजे पुटु ॾे ख़ैर करे। यार ज़ुल्म आहे हिते हिन ॻोठ में असां वटि, ॿारनि जा स्कूल ईअं ई हमेशह बंदि रहनि था। अहिड़ा ज़ालिम जेकॾहिं वॾेरा हुजनि त ॻोठ जा ॿार कीअं पढ़ंदा? वॾेरा साईं, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हाज़ुरू। मुख़्तार साईं, छा हाल आहे? खैर खैर बाबा, मदर में खैर खैर। साईं, मां ॿुधो आहे मुंहिंजे पुट खे तव्हां कैद कयो आहे, तुंहिंजो जुर्म छा आहे, छाजे करे मुख़्तार साईं? केरु तुंहिंजो पुटु दुरू? हे साईं मास्टर सर। छा मास्टर साईं? मास्टर तुंहिंजो पुटु आहे? जी बाबा साईं। अरे तूं पंहिंजे पुट खे इहा शइ सेखारी आहे जो असांजे ॻोठ में अची करे असांखे धमकियूं ॾे ऐं असांजा स्कूल खाली कराए उन में चए त मां ॿार पढ़ाईंदुसि? एतिरो मुतबर थी वियो आहे? मुख़्तार साईं, अर्ज़ु आहे इहो, मूंखे तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि, मां इहो ॻोठ छॾे वियुमि। इहे ई मुंहिंजा पुट ऐं मुंहिंजा नियाणियूं मां वञी शहर में तालीम ॾिनो आहे, उन्हनि खे पढ़ायो आहे। अॼु मुंहिंजो हिकिड़ो पुटु डॉक्टर आहे, ॿी धीउ मुंहिंजी डॉक्टराणी थी वेठी आहे ऐं मेरिट ते मुंहिंजो पुटु उस्ताद थियो आहे। हिन ॻोठ में मां हिननि खे चयुमि त हलो बाबा। अरे तकरीर बंदि कर तुरू, घणी तुंहिंजी तकरीर ॿुधी, सुठो हिन में थी त पंहिंजे पुट खे तव्हां वठी करे पंहिंजी शिकिल घुमी कयो, न त पुट समेत तव्हांखे मथे में धूड़ विझी ईअं पूरो करे छॾींदोसांव। मुख़्तार साईं, नंढड़ा ॿार हिते तालीम हासिल कंदा, सुभाणे इहे ई डॉक्टर थी करे अची करे पंहिंजे ॻोठ जो ख़िदमत कंदा। अरे मुंहिंजे ॻोठ जे ॿारनि जो तव्हां ठीकु खयो आहे, उनजो मां वेठो आहियां वरेरो, मां ॼाणा ऐं मुंहिंजे ॻोठ जा ॿार ॼाणनि, तव्हांजो कमु न वञे। मुख़्तार साईं, इन जे करे तव्हां पाण बि अणपढ़ियल थिया वेठा आहियो। अरे घणे करे रमो, सर, अरे छा फज़ीलत तव्हां ॾिठी? अरे कॾहिं अरे ॿीहर हिन जो पीउ ऐं हिन जो मास्तर पुटु तोखे नज़र अचनि न त गोली हणी हिनखे कबर में पूरे छॾे हिनखे जीअं नज़र अचनि हाणे सम्झी छॾे रमो, ॿीहर तोखे नज़र न अचे पई। मुख़्तार साईं, मुख़्तार साईं, हिकिड़ो मिंट मुख़्तार साईं, बक बक कर ॿुधा छा मुख़्तार साईं? मुख़्तार साईं, असां को ग़लती थियो आहे, असां हेॾे बदिली करायो आहे पंहिंजे पुट जो। मां ऐं मुंहिंजा पुट हे ॻोठ ई छॾे वेंदासीं, महिरबानी कर ख़ुदा राम मुंहिंजे पुट खे छॾियो। सुठो हिन में अथव त तव्हां पीउ पुट ॿई जी ॻोठ में नज़र न अचो। न ईंदासीं। नज़र आयो न, रमो खे चई तव्हांजी क़बर आहे हिते खोटाए करे तव्हांखे जीअं पुराए छॾींदुमि। न मुख़्तार साईं, बसि न ईंदासीं, असां वेंदासीं। आख़िरी ग़लती सम्झी तव्हांखे बख़्शे कया थो, पुट खे वठी करे त ॻोठ छॾे हले वञ। हाज़िर मुख़्तार साईं, हाज़िर मुख़्तार साईं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हां ॾिसी सघो था असांजी पूरी टीम आहे। दादा ज़फ़र भाई आहे, मां पाण हमीर बलोच, दादा दुर मोहम्मद ऐं भाउ कमांडो, ऐं पोयों कैमरा ते दादा मुर्तज़ा खुशो साहब आहे। असां हिकिड़ो इस्लाही ऐं मैसेज वीडियो ठाहियो आहे, जीअं तव्हां ॾिठो, अते वॾेरे जो किरदारु कयो, मां हिकिड़ो मास्तर जो किरदारु कयो ऐं मुंहिंजो वालिद साहिबु हुयो ऐं साईं हुयो कमदार। सो अहिड़े टाइप जा मसइला असांजी सिंध में बिल्कुलु थियनि था, माना मास्तरनि खे खुली तालीम हासिलु करणु पढ़ण लाइ छॾियो नथो वञे ऐं ॻोठनि जा जेका वॾेरा आहिनि उहे सॼो पंहिंजो उताक में स्कूल में पंहिंजो उताक करे था रखनि, सिर्फ़ु हुनजो माल पियो आहे, अन्न पियो आहे। सो ख़ुदा रा तव्हांखे असांजी हीअ क्लिप वणी आहे त महिरबानी करे इहा प्रैक्टिस ख़तमु कयो त बहितरु आहे, जीअं असांजे सिंध जा ॿार अॻिते तालीम हासिलु करे सघनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां पंहिंजो ज़फ़र बलोच, अॼु ही असां जेको यूट्यूब जे लाइ क्लिप ठाही आहे उहो इन करे असां ठाही आहे त जेका ॻोठ जा वॾेरा नाजाइज़ूं कंदा आहिनि, जेके ॿारनि ते ज़ुल्म कंदा आहिनि ऐं पंहिंजा जेके हारी आहिनि उन्हनि जे ॿारनि खे तालीम न ॾेई रहींदा आहिनि, इन जे करे त माना असांजी उहे बराबरी करनि, पर इहा शइ ग़लति आहे। ऐं असांजे जेका ग़रीब जेको तबिको आहे उहे बि इंसान आहिनि, उन्हनि जो बि तालीम जेको हासिलु करणु हक़ु आहे। ऐं तव्हांखे अगरि हीअ क्लिप वणे, अगरि असांजी जेकी महिनत आहे तव्हांखे वणे त लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। इहे असांजे दोस्त आहे हमीर गोलाटो साहिब, हिन जो चैनल आहे। महिरबानी दोस्तनि, वॾी महिरबानी।